अस्सलामुअलैकुम। मैं मनसीरी मिठुर बाला हमद सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। क़ुरान अरबी ॿोलीअ में नाज़िल थियो आहे। क़ुरान में मिसाल माण्हुनि लाइ ॾिना विया आहिनि। क़ुरान अरबी ॿोलीअ में नाज़िल थियो आहे। क़ुरान करीम में मिसाल माण्हुनि लाइ ॾिना विया आहिनि। उन्हनि मिसालनि मां रुॻो फ़ाइदो रुॻो इल्म वारा माण्हू ई वठंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन ई ग़ालिब वॾो हिकमत वारो आहे। सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। अल्लाह ताला हक़ सां आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे। उन जी तख़लीक़ अल्लाह ताला हक़ सां आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे। उन जी तख़लीक़ काइनात में ईमान वारनि लाइ हिकु निशानी आहे। अल्लाह खां सवाइ को बि महबूद न आहे। सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी ज़िर, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी असालठ, हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी ज़िर, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी असालठ ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी दस्तरख़वान निशानियूं। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। नून जंहिं मच्छीअ जे पेट ते ज़मीन आहे या दवात या लोहे महफ़ूज़ या 500 सालनि जे मुफ़ासिले जे। नून जंहिं मच्छीअ जे पुठीअ ते ज़मीन आहे या दवात या लोहे महफ़ूज़ या 500 सालनि जे मुफ़ासिले जे। डिघे कलम ऐं फ़रिश्तनि जे लिखतनि जो कसम अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे, हिकमत वारो बाख़बर आहे। सब शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगां विससन खां पनाह घुरां थो, तूं अमन सलामती पनाह अता करे, हिम्मत तौफ़ीक़ अता करे। सोञनि भींगियनि बेवस लाचार मजबूर जी तूं ई मदद कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगां विससन खां पनाह घुरां थो, तूं अमन सलामती अता कर, पनाह अता कर, पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ अता कर। सुञनि भींगियनि बेवस लाचार मजबूर जी तूं ई मदद कर।
मिठूअ जूं आस उमेदूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि ख़ुशहाल ख़ुशहाली अता करे अल्लाह साईं कुशादगी रोज़ी बरकत रहमत सां अल्लाह अलीम आहे सभु शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको रोज़ी ॾींदड़ महिरबान रहम कंदड़ आहे।